झोल वेझो तारीख़ी माॻ ब्रह्मणाबाद दिलोरा सहूलियतुनि खां महरूम थी असुल वजूद विञाए रहियो आहे, पर इंतिज़ामिया पारां को बि तहरुक नाहे वरितो वियो। झोल मां काश जे नुमाइंदे मोहन जुलाई जी रिपोर्ट। शहदादपुर रेलवे स्टेशन खां 8 मील ओभर तरफ़ ब्रह्मणाबाद जे फिटल शहर जा आसार मौजूद आहिनि। इहे क़दीम आसार दलूराय जे दड़नि सां पिणु सुञाता वञनि था। ही शहर वॾी एराज़ी ते पकड़ियल हो, जेको माज़ी में पुरकैफ़ रौनकुनि जो महवर हूंदो हो, पर वक़्त जे बेरहम लहरनि वसंदड़ शहर खे मिटी जे ढेर में तब्दील करे छॾियो। पहिरीं शुरूआत में जेको बि आहे दलूरा बादशाह हो, उन खां पोइ गर्क थियण खां ज़ालिम बादशाह हो। तक़रीबन तो उनखे एतिरो टाइम थींदो वियो ज़ालिम हो, पोइ जेको कब्ज़ो छॾायो जो मोहम्मद बिन कासिम। हिन शहर खे अरबन 712 ईस्वी में सिंध फतह करण बाद सिंध जे दारुल हुकूमत लाइ ब्रह्मणाबाद खे मंसूरा जो नालो ॾिनो। हिन शहर जी तबाही तारीख़ जा केतिरा ई अहम हवाला आहिनि, जंहिं ज़रिए हिन माॻ जी अहमियत जी ख़बर पवे थी। खूह हींअर लटिजी वियो जॾहिं गर्क थियण खां अॻु में जो जेको शहर जॾहिं टाइम में हो न, तंहिं में पाणी शहर जो हितां भरींदा हुआ, मस्जिद लाइ पाणी भरींदा हुआ। ही मस्जिद ई साम्हूं आहे, वज़ू बज़ू करण लाइ, पीअण लाइ। ही खूह उन टाइम में हिते वेझो मस्जिद जे करे थियो। पर ही माॻ निंदड़काई जो शिकार थी वजूद विञाए रहियो आहे। सहूलियतूं न हुजण सबबि सियाहन रुख छॾे ॾिनो आहे, पर फिटल शहर जा आसार चिटी रीत मौजूद आहिनि, जिन खे महफ़ूज़ बनाइण जी ज़रूरत आहे। अगर फौरी तहरुक न वरितो वियो त ही मिसारियल शहर विसारियल बणिजी पंहिंजो वजूद विञाए वेंदो। मोहन झोलाई, काश न्यूज़, झोल। राब्तनि जो तेज़ तरीन नेटवर्क, सोशल मीडिया ऐं हाणे KTV जी लाइव नशरियात तव्हांजे मोबाइल स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था। फेसबुक ते KTV ऐं YouTube ते KTV जी लाइव नशरियात। त पोइ YouTube ते काश न्यूज़ सब्सक्राइब कयो ऐं फेसबुक ते काश न्यूज़ फॉलो या लाइक कयो ऐं जुड़िजी वञो KTV न्यूज़ सां।